एक माण्हू हज़रत इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं अदब सां अर्ज़ करण लॻो, ए इमाम वक़्त, तव्हां करबोबला में मौजूद हुआ। असां ॿुधो आहे त जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम घोड़े खां ज़मीन ते आया, पाण जो घोड़ो पाण जो तवाफ़ करे रहियो हो ऐं ज़ोर ज़ोर सां कुझु चई रहियो हो, ए रसूल जा ॾोहिटरा। उन वक़्तु इमाम हुसैन जो घोड़ो छा चई रहियो हो? बस उहो चवणु हो त इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम ज़ारो ज़ार रोअण लॻा ऐं चवण लॻा, ए इंसानो, जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम घोड़े खां ज़मीन ते आया त उहो घोड़ो रसूलुल्लाह जे ॾोहिटे जो तवाफ़ करे रहियो हो त जीअं को बि तीर इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे न लॻे ऐं ज़ोर ज़ोर सां फ़ौज यज़ीद खे चई रहियो हो त वाई हुजे हिन उम्मत ते जेको पंहिंजे ई रसूलुल्लाह जे ॾोहिटे खे क़त्ल करे थो। माण्हुनि हिननि खां पुछो, ए रसूलुल्लाह जा ॾोहिटरा, छा उहो घोड़ो ॿियो बि कुझु चई रहियो हो? एतिरे में इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम रड़ियूं करे रोअण लॻा ऐं फरमायो, उहो घोड़ो चई रहियो हो, ए मुंहिंजा आका हुसैन, बस हिकु दफ़ो मुंहिंजी पुठी ते सवार थियो, मां तव्हांखे एतिरो परे वठी वेंदुसि त जीअं कंहिं बि ज़ालिम जो तीर तव्हांखे छुई बि न सघे। उन वक़्तु ए ज़ुलजना, मुंहिंजे ॾाॾे हुसैन फरमायो, वञ ख़याम हलियो वञ ऐं मुंहिंजी भेणुनि ऐं धीउनि खे ॿुधा त उन्हनि जो इमाम हुसैन पंहिंजे नाने रसूलुल्लाह सां वञी मिलियो आहे। बस उहो घोड़ो ख़याम जे तरफ़ मुड़ियो ऐं बीबियुनि जे ख़यामनि जे ॿाहिरि अची ज़ोर ज़ोर सां आवाज़ करण लॻो। बीबियुनि उहो सोचियो त शायदि असांजो मौला हुसैन आयो आहे, पर जीअं ई अची ॾिठनि त सवारी त आहे पर उन जे मथां सवार कोन्हे। इमाम हुसैन जो घोड़ो तीरनि ऐं ज़ख़्मनि सां भरियल हो। एतिरे में बीबी सकीना ज़ुलजना जे वेझो अची चवे थी, ए मुंहिंजे बाबा जा घोड़ा, मूंखे इहो ॿुधा, जॾहिं मुंहिंजो बाबा मैदान में वञी रहिया हुआ त उहो उञायल हो, मुंहिंजे बाबा पाणी पीतो। एतिरे में बीबियुनि मथे ते मातम कयो, या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी वयूं। बीबी सकीना वरी फरमाए थी, ए मुंहिंजा बाबा जा घोड़ा, तुंहिंजी लटकियल सिंग ॿुधाए थी, तुंहिंजी कटियल बागे ॿुधाइनि थियूं त मुंहिंजो बाबा घोड़े खां लथो न आहे बल्कि घोड़े तां किरी पिया आहिनि। पोइ उन्हनि माण्हुनि पुछो, ए रसूल जा ॾोहिटरा, पोइ उहो ज़ुलजना काॾे वियो? इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम फरमाइनि था त सॼो लश्कर उन ज़ुलजना खे हासिल करणु चाहिनि पिया, छो त उहो घोड़ो रसूलुल्लाह जो घोड़ो हो। पर हिन ज़ुलजना पंहिंजो पाण खे दरियाए फ़रात जे हवाले करे छॾियो ऐं चवणु लॻो, मुंहिंजो सवार न आहे रहियो, मां जीअण नथो चाहियां। सलाम हुजे रसूलुल्लाह जे ॾोहिटे इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे, सलाम हुजे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ुलजना मुर्तज़िज ते, सलाम हुजे हर उन अख़ ते जेका इमाम हुसैन जे दुख में रोए थी।